फनकारा निगत नाज़ जे नाले सां कामयाबी हासिल कंदड़ मुमताज़ मौलाई सिंध जो नाले वारो शाइर हिन वक़्त जो मशहूर फनकार जंहिंजो हिकु मशहूर गीत अपनी गाड़ी रियो निकालूं जाना तुझको साथ बिठालूं मछली पला खिलाऊं तुझे सिंधु दरिया किनारे नाले वारे फनकार मुमताज़ मौलाई जो हीअ गीत तमामु घणो मक़बूल थियो। उहा ॻाल्हि अलॻि आहे त मुमताज़ मौलाई उर्दूअ जा हथ पेर ॿांह भञी करे गानो तयारु कयो, पर गानो सोशल मीडिया ते एतिरो त मशहूरु थियो आहे जो न सिर्फ़ु सिंध पर पूरे पाकिस्तान में ही गानो ॿुधो वञे पियो। जी हा नाज़रीन, हथ पेर ऐं ॿांह हिन करे चयुमि जेकॾहिं बाबाए क़ौम अल्लामा इक़बाल साहबु अॼु ज़िंदा हुजे हा त हीउ गीत ऐं शाइरी ॿुधण खां पोइ हिकु दफ़ो वरी ॿीहर लाॾाणो करे वञे हा। नाज़रीन, मुमताज़ मौलाई सिंध जो नाले वारो शाइर आहे। उन सिराइकी बेल्ट खे बि तमामु घणो ॻायो आहे। सिराइकी में बि हुनजा तमामु घणा ॿ गीत मक़बूल थिया आहिनि, जेको हिकु गीत हुनजो आहे सिंध जी लेजेंड सिंगर जेकी आहे सनम मारवी सां, उहो गीत बि तमामु घणो मक़बूल थियो ऐं उनखां पोइ बि हिकिड़ो गीत हुयो सिराइकी में तमामु घणो, उहो बि मक़बूल थियो। इन खां अलावा मुमताज़ मौलाई शाइरी में तमामु वॾो नालो हुयो, जंहिं शमन अली मीराली जी तमामु घणी सिलेक्शन कई, ग़ुलाम सिंह उमरानी जी तमामु घणी सिलेक्शन कई, निगत नाज़ जी सिलेक्शन कई ऐं निगत नाज़ सां सिलेक्शन करण खां पोइ अफेयरेंस जूं ख़बरूं सोशल मीडिया ते गर्दिश करणु लॻियूं ऐं उन अपोज़िट में निगत नाज़ खे एल्बम ॾिनो, जंहिं एल्बम में चयईं त असां उते ई माण्हू बंगला ठाहे विया। उन गीत खां पोइ फनकार शाइर फनकार जी सूरत में ज़ाहिर थी पियो। अॻूणो शाइर मुमताज़ मौलाई उहो किंग ऑफ सॉन्ग पाण खे नालो ॾेई करे सिंध जो नाले वारो फनकार ज़ाहिर थियो, पर सिंधी में तमामु घणो ॻायो ॿुधो वञे पियो मुमताज़ मौलाई खे। सिंध सां जेके बि रिलेटेड आहिनि, सिंध सां वाबस्ता आहिनि, सिंधी ॿोली ॻाल्हाइनि पिया, सिंधी ॿोली सां चाहिनि पिया, सो उहे मुमताज़ मौलाई खे तमामु घणो चाहिनि बि था। पर हिन वक़्तु जेको उर्दू जो गीत आहे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़े हैं सारे, हिन गीत सां मुमताज़ मौलाई खे उहा व्यूअरशिप मिली आहे, उहो मुमताज़ मौलाई जो इमेज ठहियो आहे जो माशाअल्लाह अल्लाह साईं जंहिंखे ॾींदो आहे त सो बेहिसाब ॾींदो आहे। मुमताज़ मौलाई जो गीत रातों राति सोशल मीडिया ते 8 मिलियन ते वञी पुॻो आहे, मतिलबु 80 लख माण्हू हिन गीत खे हिकिड़े महीने जे अंदरि ॿुधी चुका आहिनि ऐं ॾिसी चुका आहिनि। तमामु घणी ऐं वॾी व्यूअरशिप आहे। इन खां अलावा ARY, उर्दू पॉइंट, डेली पाकिस्तान जा केतिरा ई माण्हू अची करे मुमताज़ मौलाई सां इंटरव्यू बि करे चुका आहिनि। मुमताज़ मौलाई जो हीउ गीत उर्दू में आहे। माण्हुनि खोड़ सारनि शाइरनि उर्दू सां वाबस्ता माण्हुनि काफ़ी सारा कमेंट कया थी, उर्दू जा हथ पेर भञी छॾिया अथई। पर नाज़रीन, उर्दू जा हथ पेर भले भञी छॾे, पर मुमताज़ मौलाई जो गीत तमामु घणो सुपर हिट थी चुको आहे। भले चवण वारा कुझु बि चवनि, मुमताज़ मौलाई जी सिहत ते या हुनजी व्यूअरशिप ते को बि बुरो असरु न पवंदो। मुमताज़ मौलाई दी ग्रेट पर्सन आहे, हिकु सुठो इंसानु आहे, बहितरीनु इंसानु आहे, बहितरीनु शाइर रहियो ऐं हिन वक़्तु तमामु सुठो फ़नकार बि साबित आहे। नाज़रीन, जेकर वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं अव्हां बि ॾिसंदा। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़े हैं सारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़े हैं सारे। अल्लाह हाफ़िज़।